अस्सलाम वालेकुम मेहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। कराची जी सोल्जर बाज़ार में धमाको, रहायशी इमारत जी छत रही पट, फौतन जो अंग 13 थी वियो, औरतूं ऐं ॿारड़ा बि शामिल, 14 खां वधीक माण्हू ज़ख़्मी, मलबे हेठां वधीक माण्हू दबियल हुजण जे ख़दशे सबब रेस्क्यू ऑपरेशन। रेस्क्यू अमलदारनि जो चवणु आहे त धमाको गैस सिलेंडर या गैस छिकण वारी मशीन सां थियो आहे। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर बानी पीटीआई सां डील वारियुनि ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। अता तारड़ चयो आहे त न का डील थी आहे, न ई का रिआयत ॾिनी आहे। कंहिं बि क़िस्म जी रिआयत जो तासुर ॾियणु बिल्कुलु ग़लति आहे। ग़ज़ा अमन बोर्ड जे इजलास में शिरकत लाइ वज़ीर आज़म वाशिंगटन पहुची वियो। शहबाज शरीफ़ अॼु अमन बोर्ड जे इजलास में शरीक थींदो। वज़ीर आज़म आलमी अॻवाननि सां मुलाक़ातूं कंदो। अमरीकी क़यादत सां मुलाक़ात जो बि इम्कान। वॾे वज़ीर इसहाक़ चयो आहे त ग़ज़ा में मुस्तक़बिल जंग बंदी, नए सिर तमीर ऐं फ़लस्तीनी रियासत लाइ पुरुमीद आहियूं। पाकिस्तान डोनाल्ड ट्रंप जे ग़ज़ा अमन मंसूबे जी हिमायत कंदो। अमरीकी फ़ौज पारां हलंदड़ हफ़्ते ईरान मथां हमले जूं तयारियूं। डोनाल्ड ट्रंप पारां हमले जे हवाले सां नेशनल सिक्योरिटी टीम सां मुशावरत। इसराइली मीडिया जो चवणु आहे त इसराइल में सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई आहे। इसराइली हुकूमत पारां शहरनि खे बंकर्स के वेझो रहण की हिदायत। मिप ख़ास वेझो भुल में ज़हरीली दवा पीअंदड़ एक ॿारड़ी दम ॾेई छॾियो। गुड़सुमार शहर में हफ़्तो अॻु 3 ॿारड़ियुनि ज़हरीली दवा पानी समझी पी छॾी। ॿारड़ियुनि खे मिप ख़ास अस्पताल खां हैदराबाद रिफर कयो वियो। 4 वरनि जी इकरा शरफोत, ज़ुलेखा ऐं रुखसाना जी हालत में सुधारो।